बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु सभोई हाल मंझाई मालूम थिए। वलर कयो वतन, पिरत न छिननि पाण में, पसो पखी अड़नि, माण्हू आ मेठ घणी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं हुआ सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं हुआ सभिनीनि जे लाइ। ऐं जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम जो पंहिंजो सुबुह मेहरान साण खणी मौजूदु आहियां। सुबुह मेहरान प्रोग्राम में सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। दुरूद पाक असांजे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते। अॼु जुमे जो बाबरकत भलारो ॾींहुं आहे ऐं जुमे जे ॾींहं जो सभिनीनि खे मां खोड़ सारियूं मुबारकूं ॾियां थी। पाण सभु ॼाणंदा आहियूं त जुमे जो ॾींहुं पाण सभिनीनि जे लाइ ईद जीअं हूंदो आहे ऐं असांखे नंढपण खां इहा ॻाल्हि ॿुधण जे लाइ मिली आहे, असांखे सेखारियो वियो आहे त जुमे जो ॾींहुं पाण सभिनीनि जे लाइ ईद जीअं हूंदो आहे। सभु ॾींहं सुठा हूंदा आहिनि, सभु ॾींहं ख़ूबसूरत हूंदा आहिनि, पर जुमे जो हिकिड़ो जेको एहतमाम हूंदो आहे न, घरनि में नंढे हूंदे खां पाण मुख़्तलिफ़ ॾिठो आहे। ऐं इत्तफ़ाक़नि जॾहिं मां हिन प्रोग्राम खे करणु शुरू कयो त असांजो जेको पैटर्न आहे, मूंखे ख़बर पई त शुरूअ खां जॾहिं खां सुबुह मेहरान हिन मेहरान टेलीविज़न जी स्क्रीन तां ताईं पहुचायो वियो आहे त जेको जुमे जो हिसाबु किताबु हूंदो आहे, जुमे जो जेको पैटर्न हूंदो आहे पूरे स्केड्यूल में, त उहो थोरो इस्लामिक हवाले सां ई हूंदो आहे। त जुमे जो प्रोग्राम करणु सुठो पिणु लॻंदो आहे। ताईं जुमे जो प्रोग्राम ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचाईंदा आहियूं। जीअं कोशिशि हूंदी आहे त ॿिया बि प्रोग्राम असां सुहिणे अंदाज़ में ताईं पहुचायूं। नाज़रीन, अॼु 21 नवंबर आहे ऐं 21 नवंबर जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं था त ॿाराणे अदब जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे पूरी दुनिया में। काल्ह जे ॾींहं ते ॿारनि जो ॾींहुं हो, उनखां पहिरियां मर्दनि जो आलमी ॾींहुं हो ऐं अॼु ॿाराणे अदब जो आलमी ॾींहुं आहे। हर ॾींहं जी हिकु पंहिंजी थीम, हर ॾींहं जो हिकिड़ो पंहिंजो स्लोगन, हर ॾींहुं पंहिंजी अहमियत रखंदड़ हूंदो आहे। ऐं असां जेको आहे सो ॾिसंदा आहियूं त दुनिया में मुख़्तलिफ़ ॾींहं मल्हाया वेंदा आहिनि। जीअं माउ जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, जीअं वालिद जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, जीअं उस्ताद जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, जीअं औरतुनि जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, उअं ई मर्दनि जो ॾींहुं बि मल्हायो वेंदो आहे। उअं ई औरतुनि खां हटी करे ॿारनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त ॿारनि जो ॾींहुं बि मल्हायो वेंदो आहे। पर लिटरेचर जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त ॿाराणे अदब खे दुनिया न विसारियो आहे। चयो वेंदो आहे त ॿारु मुस्तक़बिल जो महिमार हूंदो आहे। ॿार ते जेतिरो कमु कयो वेंदो आहे, यानी तव्हां पंहिंजे फ्यूचर ते इन्वेस्ट करे रहिया हूंदा आहियो, ॿार ते जेतिरो कमु करे रहिया हूंदा आहियो, यानी तव्हां पंहिंजे फ्यूचर ते कमु करे रहिया हूंदा आहियो। ॿार खे मुस्तक़बिल जो महिमार इन जे लाइ चयो वेंदो आहे त मुस्तक़बिल जूं जेके वाटूं आहिनि, वाॻूं आहिनि, उन ॿार खे ई संभालणियूं हूंदियूं आहिनि, उन नौजवान खे ई संभालणियूं हूंदियूं आहिनि जेको उन ॿाराणे उन एज मां गुज़रंदो आहे। ॿारोतण चयो वेंदो आहे त कंहिंखां बि जेकॾहिं खसिजे थो न त पोइ सॼी ज़िंदगी उहे जेके पाछा हूंदा आहिनि उन इंसान जी ज़िंदगी में, उहे शयूं उनखां न विसरंदियूं आहिनि। इहा साइकोलॉजी चवंदी आहे त इंसान जो जेको नंढपण आहे, जेको ॿारोतण आहे, उहो ख़ूबसूरत हुजणु घुरिजे। छो त उहे सभु शयूं पाण जेको आहे न पाण सां गॾु कैरी करे सॼी ज़िंदगी हलंदा आहियूं। तॾहिं चवंदा आहिनि त कुझु महरूमियूं शायदि इंसान जो मिटिजी कोन सघंदियूं आहिनि। कुझु शयूं जेकॾहिं कुझु इंसिडेंट्स ॿारु नंढपण में ॾिसंदो आहे, उन कची उमिरि में ॾिसंदो आहे त आख़िर ताईं उहे तमामु शयूं उन सां गॾु हली रहियूं हूंदियूं आहिनि। ॿाराणे अदब ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं ऐं अदब में जिन जिन जी कॉन्ट्रीब्यूशन आहे, ख़ासि तौर ते ॿाराणे अदब में केतिरा रिसाला छपजनि था, केतिरो कमु थिए थो असां वटि, उन ते अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। नाज़रीन, टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो, मौक़ो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो। तव्हीं बि हिसो बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। आयल जेके मुंहिंजा मुआज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जे तरफ़ अॻियां वधंदसि, घणो वक़्तु न वठंदसि, चाहींदसि त जेके मुंहिंजा महिमान मौजूदु आहिनि प्रोग्राम में, मां घणे खां घणो टाइम उन्हनि खे ॾियां। असांजे प्रोग्राम में जनाब उहा शख़्स मौजूदु आहे जिन जो ॿाराणे अदब में हिकिड़ो सुठो कॉन्ट्रीब्यूशन आहे। ऐं पहिरियों तव्हांखे मां ही पंखड़ियूं रिसालो ॾेखारींदी हलंदसि। ऐं जेकॾहिं को बि रिसालो असां वटि पब्लिश थिए थो ऐं उहो जेकॾहिं ॿाराणे अदब ते मुश्तमिल आहे त असीं ॼाणे सघूं था त असां वटि कमु थी रहियो आहे। मां ॻाल्हि करे रही आहियां सुहेल कुंभर साहब जिन जी, जेके पाण उमरकोट जी धरती सां उन्हनि जी वाबस्तगी आहे, थर सां उन्हनि जी वाबस्तगी आहे। ऐं सुहेल कुंभार साहब जिन जूं ख़िदमतूं यकीनन
ॻणण जोॻियूं आहिनि, उन्हनि जो कमु काउंट करणु जोॻो आहे। मां पंखड़ियूं रिसालो उन हवाले सां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदमि त 2013 खां हीउ जेको रिसालो आहे इहो पब्लिश थींदो रहियो आहे, पाण पढ़ंदड़नि जे हथनि ताईं पहुचंदो रहियो आहे। हिन वक़्त ताईं जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं था त असां वटि पंखड़ियूं रिसालो ट्रिम माही 2013 खां मां ॿुधाए चुकसि त शुरू थियो आहे ऐं हेसीं ताईं 20 शुमार छपजी चुका आहिनि जेके पाण सभिनीनि जे हथनि ताईं पहुची चुका आहिनि। संदन कमु क़ाबिल तारीफ़ आहे, दिलि जी गहराई सां तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। तव्हांजी स्टडी जे हवाले सां बि ॿुधाइणु चाहींदसि त जनाब पाण सुहेल कुंभार साहबु MA कई आहे सिंधी लिटरेचर में, ऐं जेकॾहिं सिंधी अदब जी पाण ॻाल्हि कयूं था त सिंधी अदब ॾाढो वसी आहे, अदब हक़ीक़त में ॾाढो वसी आहे। सो उन हवाले सां तव्हां सां अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿीहर बि तव्हांखे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवंदसि। उन खां अलावा असांजे प्रोग्राम में फैज़ान मौजूदु आहे ऐं फैज़ान मटियारी खां कही आयो आहे। फैज़ान जो आवाज़ु ॾाढो सुठो आहे ऐं पाण जेको आहे सो जर्नलिज़म में हुनजो इंट्रस्ट तमामु घणो आहे, कमु बि करे रहियो आहे। सो तव्हांखे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। कीअं आहियो, ठीकु आहियो? माशाल्लाह माशाल्लाह, तव्हांखे अॼु जे प्रोग्राम में जो ख़ूबसूरत आवाज़ु हूंदो तव्हांखे अॼु जे प्रोग्राम में ॿुधंदासीं। जुमे जो ॾींहुं बि आहे, जुमे जे ॾींहं जो तव्हांखे मुबारकूं ॾींदमि। सो आगाज़ हितां ई कयूं था, तव्हां खां ई कयूं था, छा ॿुधाईंदव? जी हा, शान में हिकिड़ो क़सीदो आहे उहो पेश कयूं था। जी जी, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मुंहिंजी अल्लाह क़िस्मत लिखी आ, मुंहिंजी अल्लाह क़िस्मत लिखी आ, मिली ज़हरा जे दर नौकरी आ, मिली ज़हरा जे दर नौकरी आ, मुंहिंजी अल्लाह क़िस्मत लिखी आ, मिली ज़हरा जे दर नौकरी आ, मिली ज़हरा जे दर नौकरी आ, चक्की ज़हरा जे घर जी हलाया, चक्की ज़हरा जे घर जी हलाया, अर्श ते ॻाल्हि मुंहिंजी वई आ, अर्श ते ॻाल्हि मुंहिंजी वई आ, मिली ज़हरा जे दर नौकरी आ, मिली ज़हरा जे दर नौकरी आ, मुंहिंजी अल्लाह क़िस्मत लिखी आ, मिली ज़हरा जे दर नौकरी आ, मिली ज़हरा जे दर नौकरी आ, नाज़ क़िस्मत ते छो न कयां मां, नाज़ क़िस्मत ते छो न कयां मां, मुंहिंजी झोलीअ में ज़ैनब पली आ, मुंहिंजी झोलीअ में ज़ैनब पली आ, मिली ज़हरा जे दर नौकरी आ, मिली ज़हरा जे दर नौकरी आ, मुंहिंजी अल्लाह क़िस्मत लिखी आ, मिली ज़हरा जे दर नौकरी आ, मिली ज़हरा जे दर नौकरी आ, मौला मुश्किल कुशा खां बि वध मूं, मौला मुश्किल कुशा खां बि वध मूं, बीबी ज़ैनब जी ज़ियारत कई आ, मिली ज़हरा जे दर नौकरी आ,
बीबी ज़ैनब जी ज़ियारत कई आ, मिली ज़हरा जे दर नौकरिया, मुझी अल्लाह किस्मत लिखिया, मिली ज़हरा जे दर नौकरिया, मिली ज़हरा जे दर नौकरिया। मुझे अल्लाह किस्मत लिखी आहे, मिली ज़हरा जे दर नौकरी आहे। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां प्रोग्राम जी शुरूआत कई आहे। प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां शुरू थियो आहे। अच्छा, हिन पंखड़ियूं रिसाले जे हवाले सां पंहिंजे नाज़रीन खे आउं थोरो ॿुधाईंदी हलंदसि त निज ॿाराणे अदब जे हवाले सां ई हिन रिसाले खे जेको आहे सो हिन ते कमु कयो वियो आहे ऐं ॿारनि जी जेको आहे सो कॉन्ट्रीब्यूशन उन ते कॉल लिखणियूं ऐं जेको आहे सो मौज़ू मुख़्तलिफ़ उन सां ई रिलेटेड ई जेको रिसालो आहे इहो अव्हां ई असां ताईं पहुचंदो रहियो आहे ऐं सुहेल कुंभार साहिब जूं इन्हनि में ख़िदमतूं आहिनि। यस, सुबुह सुबुह जो जॾहिं प्रोग्राम हुजे थो ऐं जॾहिं हिकु नओं चहिरो प्रोग्राम में मौजूदु हुजे थो त ॼाणणु चाहींदा आहियूं त सुबुह कीअं हुजे थी। सो सुहेल साहिबु, अव्हांजी मॉर्निंग कीअं हूंदी आहे? बिल्कुलु, असांजी मॉर्निंग ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे ऐं सुबुह जो हर को माण्हू पंहिंजी ड्यूटी ते वेंदो आहे। जेके माण्हू पंहिंजी रेगुलर ड्यूटी ते जेके 8 बजे 8:30 बजे वेंदा आहिनि त हू पंहिंजो 7:30 बजे उथी वेंदा आहिनि, तयारु थी वेंदा आहिनि। पोइ तयारु थी, मुंहिंजो नंढड़ो आहे उहो 2 सालनि जो आहे, उनखे वरी उहो वरी ज़िद कंदो आहे, उनखे थोरो मोटरसाइकिल ते घुमाए पोइ 8 बजे पंहिंजे ऑफिस अची वेंदा आहियूं। त पोइ पंहिंजे कम में ख़ूबसूरत जेको ॻोठ जी जेका सुबुह आहे उहो वधीक अञा बि और ख़ूबसूरत, बाक़ी शहर में जेके वेठा आहियूं त पोइ निकिरंदा आहियूं त मोटरसाइकिलनि जो शोर दर्द या उनखां उनजी बेड में त जेको ॻोठ जो जेको सुबुह आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। सिज जे जॻह पंहिंजा किरणा रोशन कंदो आहे। जेके माण्हू आहिनि, जेको मज़दूर तबिको आहे, जेके हारी आहिनि, उहो हर खणी पंहिंजे खेतनि में वेंदा आहिनि। जेके लायार आहिनि उहो पंहिंजी बनियुनि ते वेंदा आहिनि। त उहो हिकिड़ो ख़ूबसूरत सुबुह हूंदो आहे, जेके ॾाढो हसीन हूंदो आहे ॻोठ जो सुबुह। उनजी भेट में त हाणे शहरी सुबुह हेॾो ख़ूबसूरत न आहे हूंदो, पर वक़्तु हालात ऐं मजबूरियूं आहिनि त माण्हू खे उन सां ई सेटल करिणो पवंदो आहे। सही पिया चओ। तव्हांजी उमरकोट सां वाबस्तगी आहे, थर सां अव्हांजी वाबस्तगी आहे। सो पहिरीं थोरो थर ते ॻाल्हायूं था। थर अव्हांजी नज़र में कीअं आहे? असांजो जेको तालुक़ु आहे, मुंहिंजो तालुक़ु अमरकोट जे पासे में को ॻोठ आहे, नंढड़ो ॻोठ खेजड़ाड़ी, उते मुंहिंजो जनमु थियो ऐं मूं जेको पंहिंजी प्राइमरी तइलीम कुझु दर्जा उते पढ़ी। पोइ असांजो ॻोठ आहे उहो थर ऐं नारे जे संगम ते आहे। असांजे ॻोठ जे हिन पासे तव्हांखे जेके आहिनि उहो कणक जो फसुलु मिलंदो, तूरियो मिलंदो, त ॻोठ जे हिन पासे पाणी मिलंदो, हिन पासे थर मिलंदी। त असां वञा कस ते वेठा आहियूं। त असां वटि हिकिड़े पासे जेके आहिनि उहो जेके दरिया जो पाणी अचे थो, वाटर आहिनि या बनियूं आबाद थींदियूं, ॿिए पासे वरी थर लॻे थो, जेको वरी जेको बरसातनि ते थिए थो। जेके आहिनि थर पंहिंजे हिसाब सां ॾाढो ख़ूबसूरत आहे। थर में जेके आहिनि उहो जेके मोर आहिनि, मोरनि जो रक़्स आहे या मधुर आवाज़ आहे या हारनियूं आहिनि या पखी आहिनि या थर जेके आहिनि उहो पंहिंजी फितरत में महिमान नवाज़ी में जेके आहिनि उहो पंहिंजे हिसाब सां थर दुनिया में तव्हां जिते वेंदा हुते जेको माण्हू आहे उहो ॾाढो मञा तव्हांजे महिमान नवाज़ बि मिलंदो। हर फील्ड में तव्हांखे थर जो माण्हू मिलंदो। हाणे हिकिड़ो अॻे कॉन्सेप्ट हूंदो हो त थर में पढ़ाई कोन्हे, स्कूल बंदि आहिनि या हाणे जेके आहिनि उहो सिस्टम ख़तमु थी वियो। हाणे जेके हुन ॻोठ शहर जेके स्कूल में जेकॾहिं को टीचर नथो अचे या शहर जे हॉस्पिटल में डॉक्टर नथो अचे त शहर जो माण्हू ते ॻाल्हाइण जे लाइ न अचे। उनजी भेट में जेके ॻोठ जो माण्हू आहे उहो उनजी मालिकी बि करे थो, उनजे लाइ उथे बि थो, उनजे लाइ पंहिंजो आवाज़ बि उथारे थो। बाबा हीअ असांजे ॻोठ जी डिस्पेंसरी आहे या असांजे ॻोठ जी स्कूल आहे। त उहो हिकिड़ो थर जो जेको कॉन्सेप्ट हूंदो उहो थर न आहे। हाणे थर आहे उहो आबाद आहे ऐं थर ख़ुशहाल आहे। थर जा माण्हू ख़ुशहाल आहिनि। थर जो माण्हू भले केॾो बि ग़रीब हुजे, केॾो बि माना जेके मज़दूर हुजे, हारी हुजे, पर तव्हांखे फील न कराईंदो त हू को इन तबिके सां आहे। हू माना महिमान नवाज़ आहिनि, शाहूकार माण्हू आहिनि। हुनजी जेके भले माली तौर ते ग़रीब हुजे पर दिलि जो वॾो शाहूकार हूंदो आहे। ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। थरी बेहद महिनती आहिनि ऐं थरी जेको आहे सो हिकिड़ो कॉन्सेप्ट खणी निकिरंदा आहिनि त असां जेको आहे न पढ़णो आहे ऐं इन तालीम जे ज़ेवर सां ई पंहिंजे पाण खे मालामाल करिणो आहे, अॻियां वधिणो आहे। तव्हां बिल्कुलु ठीकु चयो त तव्हांखे दुनिया जी कुंड कुड़च में थरी मिलंदो, हर फील्ड में तव्हांखे थरी मिलंदो ऐं सच पुछो त थरी बेहद महिनती हूंदा आहिनि। मुंहिंजा बाबा साईं हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि त थरी अव्हांखे कॾहिं बि कूड़ो कोन मिलंदो।
थरी अवां कॾहिं चोर कोन मिलंदो, कंहिं बि बेंगलो ते बेशक उहो कमु कंदो हुजे, पर हुनजी साख ॾियण वारा उहे वेठा हूंदा आहिनि की हीउ जेको जॾहिं बि कमु कंदो त ॾाढी महिनत सां ऐं ॾाढी सचाई सां कमु कंदो। सो सचाई ऐं महिनत जंहिंजे नसीब में हूंदी आहे त कामयाबियूं यानी हुनजे नसीब में ज़रूरु हूंदियूं आहिनि। अच्छा, अॼु 21 नवंबर आहे ऐं ॿाराणे अदब खे दुनिया सेलिब्रेट कंदी आहे, आलमी लेवल ते हिन ॾींहं खे मल्हायो वेंदो आहे। ॿाराणे अदब खे लिटरेचर पाण चवंदा आहियूं, जंहिं क़ौम वटि लिटरेचर आहे, सकाफ़त आहे, तहज़ीब आहे, उहा क़ौम वॾी शाहूकार हूंदी आहे। ऐं पाण वाक़ई में असां जेकॾहिं पंहिंजी तारीख़ खे ॾिसूं था त असांखे उन ते फ़ख़्रु बि थींदो आहे त असां सिंधी इलाही शाहूकार आहियूं। सो ॿाराणे अदब जे हवाले सां अॼु जे प्रोग्राम में कीअं ॻाल्हाईंदव? ॿाराणो अदब मुंहिंजो हिकिड़ो शौक़ु आहे। हीउ 2007-08 जो दौरु हूंदो, तेमीर सिंध अख़बार, सिंधू अख़बार, जॾहिं मोबाइल जो दौरु कोन हो, व्हाट्सअप जो दौरु कोन हो, असां हुन में पोस्ट जे ज़रिए ख़त लिखंदा हुआसीं। पोइ अख़बार में हिकिड़ो इंतज़ारु रहंदो त असांजो ख़त छिपो, हिकिड़ो कलमी दोस्ती जो सिलसिलो हो। अमरकोट मां हिकिड़ो रिसालो निकिरंदो सुरहाण, जेको 2000 में शुरू थियो, तक़रीबन हुनजा 100 खां मथे पर्चा आया। हू कढंदो हिकिड़ो टीकम मेघवाड़ नाले, उहो हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत रिसालो हूंदो हो। उनखां मूंखे शौक़ु थियो त हिन ॿाराणे अदब अचण जो। पोइ 2013 में मूं हीउ पंखुड़ियूं रिसालो शुरू कयो, जंहिंजा हेसि ताईं हीउ टिमाही हो। हिन में 40 पेज आहिनि, तंहिंमें माना सकाफ़ती, साइंसी, साहित्य, हाणे जदीद दौर जे हिसाब सां जेके तक़रीर हिन में 10 पेज आहिनि उहे इंग्लिश लिटरेचर जा आहिनि। त जेको शहरी ॿारु आहे उहो यंग वर्ड पढ़े थो, डॉन पढ़े थो। असांजो जेको ॿाराड़ी जो ॿारु आहे त उहो असांजो इन रिसाले आणण जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त जेके असांजा ॿार आहिनि, जेके ॿाराणो अदब, सिंधी अदब जी शुरूआति, जेके तव्हां वॾा वॾा अदब जा नाला ॾिसंदा त उन जी शुरूआति आहे उहो ॿाराणे अदब में थिए। पर बदकिस्मती आहे जो हाणे हुते कमु न बराबरि थी रहियो आहे। हीउ जेके रिसालो टिमाही हो त 2013 खां निकितो, 2025 हले पियो, त तक़रीबन 12 सालनि में हिनजा त कोई 100 खनि शुमारा अचणु खपे हा। पर वक़्तु, हालात, कंट्रीब्यूशन न हुजणु खपनि। ॿाराणे अदब जी वॾे में वॾी जेका ॾुखियाई आहे जो तव्हांखे हर शइ चेक करणी पवंदी आहे। हिन रिसाले जी डिज़ाइनिंग, ग्राफिक्स, कंपोज़िंग सभु आउं पाण कंदो आहियां। छो त ॿाराणे अदब में हिकिड़ी शइ आहे, तव्हां हिकिड़ी कहाणी में हिकिड़ी लाइन चेंज थी वञे, तुंहिंजी सॼी डेफिनेशन चेंज थी वञे, त ॾाढो ॾुखियो कमु आहे। हींअर मुंहिंजे ख़्याल में हीउ टिमाही रिसालो, पर हिन रिसाले ते 65 रुपया ख़र्च आहे, हिन जी क़ीमत 50 रुपया आहे। असांजो इन दौर में हलाइण जो मक़सदु इहो त हाणे टिमाही कोन्हे, हीअ हाणे साल में हिकिड़े दफ़ा अचे थो। हीउ जेको तव्हांजे हथ में आहे इहो 2025 जी शुरूआति जो आहे। हाणे वरी 2026 जी शुरूआति में असांखे कमु बंदि न आहे करिणो। त मिसाल तौरु हिकिड़ो ॿाराणे अदब जो मवादु ॾाढो ॾुखियो। हाणे मुंहिंजो जनवरी में शुमारो अचिणो आहे, मुख़्तलिफ़ ॿारनि खे मैसेज करे अच्छा हिन में जुगाड़ न आहे। जंहिं मिसाल तौरु आउं पंहिंजे 8-10 दोस्तनि खे मुंहिंजो अदब सां सलाहिड़ा, मुंहिंजे 10 दोस्तनि खे फ़ोन कयां पर तव्हां को स्टोरी लिखी ॾियो, तव्हां को मज़मून लिखी ॾियो, त माना उहो उनमें न आहे। निज ॿाराणो अदब जे मिसाल तौरु असां कंहिं बि दोस्तनि खे 10 असांखे मज़मून मिली वेंदा, 40 पेज रिसालो आराम सां मिली वेंदा। हा, पर असांजो हुन ते कमु सिर्फ़ु ॿारनि जो लिखणु, असांजो जो मक़सदु आहे ॿार लिखनि, ॿार पढ़नि, ॿार जेके न पढ़नि। ऐं जेके रिसाले हलाइण ते चवंदा अमरकोट वॾो डिस्ट्रिक्ट आहे ऐं 1000 रिसाला हली सघनि था, पर हीउ रिसाला ऐं नौशोरो, मोरो, मुंहिंजे सिंध जी कुंड कुड़च जे कोशिशि करे हर ज़िले में 10-20 कापियूं मोकिलींदा आहियूं। त असांजो जेको ॿारु आहे, ॿाराड़ी जो मिसाल तौरु हीउ मुंहिंजो रिसालो आहे, इहो कंहिं ॻोठ जी स्कूल में वियो, उन स्कूल में 5 कापियूं आयूं, 5 कापियूं 5 घरनि में वयूं, 5 घरनि में 50 माण्हुनि पढ़ियूं। त हिकिड़ो मैसेज सर्कुलेट थिए थो। हिन में हिकिड़ो हिकिड़ो रखंदो आहियां क्वेश्चन, त सही जवाबु ॾींदड़ खे छा जो रिसालो ॾिनो वेंदो, त उहो इन जे लाइ ॾींदो आहियां त रिसालो किथे किथे पहुचे थो। पोइ कॾहिं मूंखे किथां पिया फ़ोन ईंदा आहिनि, कॾहिं इन में इहो आहे त जेको पहिरीं जवाबु सही मोकिलींदो त उनखे शाह जो रिसालो गिफ्ट कयो वेंदो। उन मुख़्तलिफ़ सवाल जवाब हूंदा आहिनि, त उन मां ख़बर पवंदी आहे त मैसेज कंदा आहिनि साईं हुन स्कूल में ॻाल्हायां, साईं टंडे अलायार खां वियो ॻाल्हायां, साईं शेख भुरके खां, साईं मूं हीअं रिसालो तव्हांजो पढ़ियो आहे। त हिकिड़ो ॿार दिलचस्पी वठनि था ऐं ॿार, असांजो जेको मक़सदु आहे त ॿाराणे अदब खे निखार अचे। असांजो जेको ईंदड़ वक़्तु जो ॿारु आहे उहो ॿारु मोगो न हुजे, असांजो ॿारु हुजे, असांजे घटि में घटि 6 क्लास जो असांजो ॿारु हुजे, उनखे लतीफ़ यादि हुजे, उनखे असांजे किरदारनि जी ख़बर हुजे, असांजी शख़्सियतनि जी ख़बर हुजे, असांजी जेके आहिनि उनखे मिसाल हाणे जदीद दौरु आहे, हिकिड़ो पासे उहो आहे जिते ऑक्सफोर्ड जी सीरीज़ पढ़ंदा, हिकिड़ा ॿार उहे आहिनि जेके, ऐं असांजो जेको निसाब आहे उन निसाब जदीद दौर जे हिसाब सां न आहे। अॻे जेको पुराणा किताब आहे त हाणे जेको निसाब में तब्दीली न आहे, त असां ॿाराणे अदब जे ज़रिए, स्कूलनि जे ज़रिए असां पंहिंजे आदर ते, पंहिंजे हिसाब सां जेतिरी ॿाराणे अदब जे लाइ कोशिशि करूं था। हिन में माना को बि फ़ाइदो न आहे, पर फ़ाइदो इहो आहे त असांजी नसलनि खे फ़ाइदो थींदो, असांजो पंहिंजो कोई फ़ाइदो न आहे। असां मुंहिंजो कोई ज़ाती फ़ाइदो न आहे, मुंहिंजो शौक़ु आहे, हिन में मुंहिंजो उजागो आहे, मुंहिंजी निंड आहे, मुंहिंजी ख्वाबु आहे। ऐं 7 कलाक लैपटॉप ते लिखंदो आहियां, हिकिड़ियूं कहाणियूं ठाहींदो आहियां, वरी ॿार ग़लति लिखंदा आहिनि उनखे वरी सही कंदो आहियां। मुंहिंजो हिकिड़ो ई मक़सदु आहे त असांजो जेको ईंदड़ वक़्तु जो ॿारु आहे
उहो ज़हन हुजे, उनखे लतीफ़ यादि हुजे, उनखे असांजा करेक्टर यादि हुजनि, असांखे शख़्सियतूं यादि हुजनि, त जेको दुनिया वर्ल्ड लेवल ते जेके ॿार आहिनि उनजी भेट में असांजो ॿार बि घटि में घटि जेके अॼु जे माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। मूंखे उहो तव्हांजी ॻाल्हियुनि में मूंखे उहे ॻाल्हियूं बि यादि अचनि पियूं जॾहिं मां सरतियूं रिसाले जे हवाले सां वेही करे हिते असांजी अदियुनि सां ॻाल्हि ॿोल कयमि पिए ऐं आउं ॼाणा थी त उन वक़्त में हिन वक़्त में इलाही फ़र्क़ु आहे। पर अॼु बि जॾहिं असां शहरनि जी भेट ॻोठनि सां कंदा आहियूं त ॻोठनि में हिन तरह जा जेके रिसाला घर घर में वञनि था ऐं ॿार जॾहिं चाह सां पढ़नि था त तव्हां बिल्कुलु सही चयो, तव्हांजा ख़्वाब आहिनि इहे त उन ॿार जो जेको ज़हन आहे उहो शऊर वारो ज़हन थी सघे ऐं उहो ॿार दुनिया में जॾहिं अॻियां वधे त पोइ कॉम्पिटेंट हुजे। त अव्हां जहिड़ा असां वटि हिडन हीरोज़ आहिनि जेके इन तरह जो कमु करे रहिया आहिनि, सो वधीक अव्हांजे कम ते या जीअं MA तव्हां सिंधी अदब में कई आहे या अव्हां जो हिकिड़ो चाह रहियो आहे सिंधी अदब सां, उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अली फैज़ान खां बि ज़रूरु कुझु ॿुधंदासीं, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। प्रोग्राम में असां साही जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी, भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। 21 नवंबर ऐं अॼु ॿाराणे अदब जे आलमी ॾींहं जे हवाले सां प्रोग्राम में डिस्कशन हले पियो ऐं जुमे जो ॾींहुं बि आहे त जुमे जे ॾींहं जे हवाले सां बि नातिया कलाम अव्हां ताईं पहुचायूं पिया। नाज़रीन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। हिन वक़्तु असांखे जॉइन करे चुका आहिनि नाले मिठो मैसर साहिबु ऐं नाले मिठो मैसर साहिबु माशाल्लाह रब साईं इज़तूं उन्हनि जे नसीब में लिखियूं आहिनि ऐं हिननि जे नाले सां हिननि खे माण्हू सुञाणनि था। हाजी गुलाम नबी मैसर साहिबु जिन जा पाण फ़र्ज़ंद आहिनि, ॾाढा सुठा शाइर आहिनि ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे यादि करणु मां सम्झंदी आहियां इहे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके शायदि इंसाननि जे नसीब में लिखियूं वेंदियूं आहिनि। सो अव्हां जॾहिं बि ज़िक्र कंदा आहियो त सच पुछो त ईअं प्रोग्राम में सफ़ा गुम थी वेंदा आहियूं। दिलि जी गहराई सां तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अव्हांजी दुआऊं आहिनि। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे प्रोग्राम में शामिल करियां थी। हलो जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम, तव्हांखे भली कार चऊं था सुबुह मेहरान प्रोग्राम में। पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? जी जी तव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? राजा रशीद पियो ॻाल्हायां खिपरो खां। जी जी अदा तव्हांखे वेलकम चऊं था। सोहेल कुंबर ॿाराणे अदब ते ॾाढो सुठो कमु पियो करे। ॿाराणे अदब जी बहितरी लाइ इन जे अञा बि जेको असां हिनखे सुठे अंदाज़ में कमु करण जी ज़रूरत आहे ऐं असां वटि ॿाराणो अदब ॾींहों ॾींहुं जेको असां घटि लिखियो पियो वञे। उनजा काफ़ी अॻु में रिसाला ईंदा हुआ, सिंधी ॿारड़ा, गुलफुल, साथी समेत केतिरा ई जेके रिसाला जेके माज़ी जो किसो थींदा पिया वञनि। जस्ट जे सोहेल कुंबर खे जो अञा ताईं जेको आहे हीउ उमरकोट जे हिन शहर में बि हीउ हिकिड़ो सुठो कमु करे पियो अदब जे हवाले सां। सोहेल जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त हीअ जेके वॾा वॾा जेके अदीब लेखक शाइर इहे शुरू में जेको असां ॿाराणो अदब लिखी करे थिया आहिनि त असांजे लाॻापियल इदारनि खे इन ॻाल्हि जी जेका असां इन हवाले सां सहायता करणु खपे। अदबी जेको ॿाराणो अदब आहे इहो हिकिड़ो वॾो सरमायो आहे असांजो, हुनखे हथी ॾियण लाइ जेको हीअं वक़्त जी ज़रूरत आहे। ऐं सोहेल जे रिसाले बाबति ऐं हुनजे मवाद तमामु बहितरीनु हूंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि में अॼु बि जेके आहिनि इहे तोहफ़े तौरु ॿारनि खे ॾिना वेंदा आहिनि, मुख़्तलिफ़ लाइब्रेरियुनि में ॾिना वेंदा आहिनि। त हिन कम खे अञा बि जेको वधाइण जी ज़रूरत आहे। तमामु बहितरीनु तव्हां कमु खे साराहियो आहे, तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो। ऐं जॾहिं असां ॿारणे अदब ते ॻाल्हि कयूं था त यकीननि असां वटि घणो कमु करण जी हिन वक़्तु ज़रूरत आहे ऐं इहे सभु शयूं शायदि किथे न किथे निगलेक्ट थियनि पियूं। उनजा कारण कहिड़ा आहिनि, छा सम्झो था?
इन जो वॾे में वॾो जेको कारण आहे उहो जेके हींअर जेको मार्केटिंग ख़तमु थी वई आहे। किताबनि जूं पब्लिकेशन जूं अख़बारूं बंदि थी वियूं। अॻे जेके मुख़्तलिफ़ न्यूज़ पेपर हुआ उहा हिकिड़ा उन में पेज थींदा हुआ, पेज शाया थींदा हुआ त बाबा कहाणियुनि जा पेज, शाइरी जा पेज, पन्नूं तमामु जेके आहिनि उहो महांगो थियण जे करे अख़बारूं बंदि थी वियूं, न्यूज़ बंदि थी वियूं। त ॿाराणूं रिसाला जेके आहिनि उहे तव्हां ॾिसंदो पब्लिकेशन जी इहा हालत आहे त को हिकिड़ो सुठे लेखक जो कहाणी जो किताबु आहे उहो 600 रुपए जो माण्हू अधु क़ीमत में नथा वठनि। त हीअ जेको ॿारनि अदब इहो जी कड़ी आहे जेको हाणे रिसालनि जो अॻे रिसालो जेको 10 रुपए जो 20 रुपए जो मिलंदो। ॿियो इन जो जेको वॾे में वॾो जेको कारण आहे उहो सोशल मीडिया। सोशल मीडिया जिते असांखे फ़ाइदा ॾिना आहिनि उते नुक़सान ॾिना आहिनि। अॻु में थींदो ईअं हो जो मोबाइल हूंदा कोन हुआ, व्हाट्सअप हूंदो कोन हो, फेसबुक हूंदो कोन हो, त असां पाण जेकॾहिं शायदि 2008 जे दौर में 2010 जे दौर में व्हाट्सअप हुजे या फेसबुक हुजे त असां हिन तरफ़ न अचूं हा। सही ॻाल्हि आहे। त असां हिकिड़ो दौर हूंदो, मोबाइल हूंदा कोन, शौक़ु हूंदो, माइंड डाइवर्ट न थींदो न, तॾहिं माइंड डाइवर्ट न थींदो, हिकिड़ो शौक़ु हूंदो आहे, रिसाला पढ़ंदासीं, कहाणियूं पढ़ंदासीं। हाणे फेसबुक आहे, फेसबुक ते सॼो ॾींहुं वठि आहे त उनजे चकर में माण्हू सोशल मीडिया जिते फ़ाइदा ॾिना आहिनि त वॾे में वॾो जेको ॿारणे अदब खे जेको हिन वक़्तु हिकिड़ो पब्लिकेशन कोन्हे रिसालनि जी किताबनि जी जेका उहो अॻे जेको विकिरो थींदो उहो हाणे बि कोन पियो थी वियो। रिसाला जेके आहिनि, रिसाला असां त हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां ॻाल्हायूं पिया, हिकिड़ो तव्हां रिसालो शाया कयो, तव्हां महिनत कयो, तव्हांजा 1000 पर्चा छपरायो ऐं उहे 1000 छपरा तव्हां हिकिड़ो त उन ते पंहिंजा इन्वेस्ट करे तव्हां ठाहियो, महिनत करो ऐं वरी जॾहिं तव्हांखे उनजो को रेस्पॉन्स न मिले, कॾहिं कॾहिं आउं मायूस थींदो आहियां त असां हेॾी महिनत कयूं था ऐं हेॾी महिनत जे बावजूदि बि असांखे मुंहिंजा कापियुनि जा ख़र्च बि नथो निकिरे, असांखे उनजे हिसाब सां मायूस थियूं था। पर वरी बि असां हुन में ठीकु आहे, असांखे हिकिड़ो सिलसिलो हलाइणो आहे, असांखे हिकिड़ो शौक़ु आहे त रेस्पॉन्स न मिलणु ऐं जेके सोशल मीडिया फेसबुक अॼु जो जेको नौजवान आहे उहो अॻे जे दौर में लिखण पढ़ण जे तरफ़ हूंदो, उहो हाणे सोशल मीडिया जे तरफ़ अची वियो आहे। त हाणे जेके नंढड़ा ॿार हूंदा अॻे उहो स्कूल खां पोइ ईंदा, मंदर ते वेंदा, मंदर ते पोइ रांदि ते वेंदा। हाणे रांदि जो दौर ख़तमु थी वियो आहे। हाणे फोन में स्क्रीन ते कंप्यूटर जी गेमनि में अची विया आहिनि त हू उन सॼियूं शयूं पर वरी बि ईअं चवंदासीं त उहो कागज़ जी जेका क़ीमत आहे न उहा कंहिं बि दौर में ख़तमु कोन थींदी। त जीअं तव्हां चओ पिया त कमु असांखे करिणो आहे ऐं तव्हां माशाल्लाह कंटिन्यूटी सां हिकिड़ो कमु कंदा पिया अचो। टिमाही रिसालो हाणे साल में हिकु दफ़ो पब्लिश थिए थो। पर मूं जीअं चयो त असां जॾहिं शहर जी ॻाल्हि कयूं था त शहर जे ॿार जी ज़िंदगी मुख़्तलिफ़ आहे बनिस्बत उन ॿार जे जेको हिकिड़े ॻोठ में मौजूदु आहे, हिकु घर में हिकु झोपड़ी में उहो मौजूदु आहे। तव्हां थर वञो अॼु बि तव्हांखे थर में उहे चौरा नज़र ईंदा ऐं अॼु बि तव्हांखे जेको आहे सो उहे कम्यूनिटीज़ नज़र ईंदियूं जिते असां चवंदा आहियूं त घणो कमु करण जी ज़रूरत आहे। उन्हनि ॿारनि जे हथ में जेकॾहिं पंखड़ियूं रिसालो अचे थो त उनजी ज़िंदगी जा हिकिड़ा हसीन ख्वाब उहो ॾिसणु शुरू करे थो। त अव्हां जो कमु यकीनन साराह जोॻो आहे। वधीक कम ते ॻाल्हाईंदासीं। नाले मिठो मैसर साहिबु जुमे जो खोड़ सारियूं मुबारकूं ॾींदमि जी। जुमे जो ॾींहुं ऐं भलारो ॾींहुं ऐं सुबुह मेरान प्रोग्राम में अव्हां जी शिरकत, सो कीअं शुरूआति कंदो, छा ॿुधाईंदो? नात शरीफ़ ॿुधायूं था। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। ॾिसण सां दिल थी रोशन थिए, ॾिसण सां दिल थी रोशन थिए, मोहम्मद जे मुनारनि खे नसीबनि में हीअ नेमत आ, नसीबनि में हीअ नेमत आ, मगर कल भागवारनि खे ॾिसण सां दिल
थी रोशन थिए वञी काटे कशालनि खे ॾिठो जिन रूबरू रोज़ो वञी काटे कशालनि खे ॾिठो जिन रूबरू रोज़ो वञी काटे कशालनि खे ॾिठो जिन रूबरू रोज़ो उहे हित रोज़ इस्तेमाल उहे हित रोज़ इस्तेमाल थाकल ओछगारनि खे नसीबनि में ये नेमत आ मगर कन भागवारनि खे ॾिसण सां दिल थी रोशन थिए रही सत ॾींहं खन सौला वरी पो पिया वाझाईंदा रही सत ॾींहं खन सिंध में वरी पो पिया वाझाईंदा रही सत ॾींहं खन सिंध में वरी पो पिया वाझाईंदा सहाय की न की सघंदा सहाय की न की सघंदा नबी साईं जे नज़ारनि खे नसीबनि में ये नेमत आ मगर कन भागवारनि खे ॾिसण सां दिल थी रोशन थिए मोहम्मद जो वतन मिठड़ो महेसर खां नथो विसरे मोहम्मद जो वतन मिठड़ो महेसर खां नथो विसरे मोहम्मद जो वतन मिठड़ो महेसर खां नथो विसरे मगर हिकिड़ो तमाना मगर हिकिड़ो तमाना अथव उण हज़ारनि खे नसीबनि में ये नेमत आ मगर कन भागवारनि खे ॾिसण सां दिल थी रोशन थिए मोहम्मद जे मुनारनि खे ॾिसण सां दिल
थी रोशन थिए सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, इलाही दिलि सां लिखियल आहे ऐं इलाही दिलि सां तव्हां माशाल्लाह जी बेशक ॾाढी दिलि सां तव्हां पढ़ी बि आहे ऐं प्रोग्राम में उहो सुरूर बि छाइजी वियो आहे। प्रोग्राम जी निस्बत सां अॻियां वधंदासीं। सुहेल कुंभर साहिबु तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदसि। MA सिंध यूनिवर्सिटी मां सिंधी अदब में तव्हां कई आहे। सिंधी अदब में छो शुरूअ खां चाह रहियो? चॉइस त मतिलबु खोड़ सारी हूंदियूं आहिनि न, जॾहिं तव्हां सिंध यूनिवर्सिटी वञो था त डिघी लिस्ट हूंदी आहे। तव्हांजी चॉइस हुई त मूंखे इन तरफ़ ई वञिणो आहे? मुंहिंजी जेका बेसिकली जो शौक़ु हो मुंहिंजो, जी जी हा, उहो ॿारहं अदब ॾांहुं ई हो, त बाक़ी जेके साइंस जा सब्जेक्ट हुआ ओॾां असांजो शौक़ु आहे ई कोन, सही त सही, असांजी दिलचस्पी बि कोन हुई। ऐं जेका न ॿारहं अदब में अख़बार में लिखण जो शौक़ु, या जेके मुंहिंजो मुख़्तलिफ़ इंटरव्यूज़ जे हिसाब सां मुख़्तलिफ़ शख़्सियतनि जूं मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ न्यूज़ पेपर में मुंहिंजा 200 खां वधीक इंटरव्यूज़ कयल आहिनि। अच्छा स्टोरी टाइप ते इंटरव्यू, त हुन माण्हुनि जे मुख़्तलिफ़ शख़्सियतनि जा, मुख़्तलिफ़ कैरेक्टरनि जा, मुख़्तलिफ़ किरदारनि जा उहे छपियल बि आहिनि। त मुंहिंजो जेको शौक़ु हो उहो सॼो सिंधी अदब ॾांहुं हो, सिंधी ॾांहुं हो, सहाफ़त ॾांहुं हो। त मौजूदा जेका सहाफ़त में मुंहिंजो अचण जो मक़सदु इहो त ॿारहं अदब ते मुंहिंजो कमु हूंदो हो। असां ॾिसंदा हुआसीं त माण्हुनि खे जेको हींअर मौजूदा सहाफ़त हुई त उते ॾाढी हालात ख़राबु हुआ सहाफ़त जा, प्रेस क्लबनि जा। त पोइ असांजो घटि में घटि असां ईंदासीं त कंहिं माण्हूअ जो आवाज़ु थींदासीं, कंहिंजो भरजलो थींदासीं, कंहिंजी तकलीफ़ में कंहिंजो सहारो थींदासीं। त बेसिकली इन पासे अचण जो मुंहिंजो शौक़ु इहो। त पोइ वरी असां अदब सां सलाह हुआसीं, त पोइ वरी इंटरव्यूज़ कंदा हुआसीं। कंहिं किरदार सां कचहरी थी वई, कंहिं कैरेक्टर सां कचहरी थी वई, असां तव्हांखां हाल अहिवाल वरितो, तव्हां किथे जा आहियो, तव्हां छा कयो, तव्हां पोइ असां उन स्टोरी में कन्वर्ट कंदा हुआसीं। उहा स्टोरी त कन्वर्ट कंदासीं त उहा छपिजी वेंदी हुई। त पोइ उन हिसाब सां असां जेको हिन ॾांहुं ई हो सहाफ़त ॾांहुं, अदब ॾांहुं, त पोइ अदब में MA सिंधी में ई मुंहिंजे कयनि उहो MA सिंधी मूं कई, सिंधी यूनिवर्सिटी कॉलेज साइड खां मूं कई। कॉलेज साइड खां मुंहिंजी जेके MA सिंधी थी, मुंहिंजो जो बेसिक शौक़ु उहो ॿारहं अदब अञा बि सहाफ़त सां सलाह ॾिलाई आहियां, पर जेको मुंहिंजो शौक़ु आहे, जेको मुंहिंजो जोश आहे, उहो अञा ई ॿारहं अदब न आहे। ईअं हूंदो आहे न त काफ़ी घणा कम हूंदा आहिनि, माण्हू कंदो पियो आहे मुख़्तलिफ़ कम, मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़, पर कुझु कम हूंदा आहिनि जेके दिलि वटा हूंदा आहिनि, जेके तव्हां दिलि सां कंदा आहियो। सो तव्हां हिन कम खे ॾाढो दिलि सां कयो था माशाल्लाह। अच्छा, मां अव्हांजे हवाले सां थोरो ॾिठुमि बि पे कमु, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ख़बर पवे थी केरु जेकॾहिं ख़बर पवंदी आहे को महिमान अचे थो हुनजो कमु आहे त माण्हू तव्हांखे ॾाढो साराहीनि बि थिया। ईअं ॾाढो घटि हूंदो आहे त माण्हू कम खे साराहीनि, छो त हर ॿियो माण्हू सुठो कमु अॼु जे टाइम ते करे रहियो आहे। सुठो कमु आहे त असांजा माण्हू एतिरा सुठा आहिनि जो साराहीनि था। जेकॾहिं केरु थोरो ॿिए पासे निकिरी थो वञे त पोइ असांजा माण्हू उन तरह ई वरी पोइ कमेंट्स करे रहिया हूंदा आहिनि। हा, ॾाढो स्ट्रेट फॉरवर्ड थी करे पोइ चई रहिया हूंदा आहिनि। अच्छा, न्यूज़ ब्रेक जी तरफ़ पहिरियों असां अॻियां वधूं था, पोइ पाण कंटिन्यू कयूं था हिन कचहरी खे, हिन प्रोग्राम खे। नाज़रीन, न्यूज़ ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में, ऐं तव्हां खटे सघंदव खोड़ सारा क़ीमती इनाम। ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। माशाल्लाह प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां सभिनीनि ताईं पहुची रहियो आहे। न सिर्फ़ु अव्हांजी समाअतुनि ताईं, पर अव्हांजी नज़रुनि ताईं बि हीअ स्क्रीन जेका आहे ख़ूबसूरत अंदाज़ में कोशिशि हूंदी आहे त हिन सेट खे ऐं तमामु शयूं असांजा पूरी टीम जेको आहे न, हर हिकु मेंबर तमामु शयुनि खे ॾिसी रहियो हूंदो आहे। पूरी असांजी टीम जी कोशिशि सां हीउ प्रोग्राम ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचंदो आहे। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे लाइव कॉलर प्रोग्राम में शामिल आहिनि, उन्हनि खे मां प्रोग्राम में वेलकम कयां थी। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। तव्हां प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो? तव्हांखे मां वेलकम चवां थी, प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। अव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? कॉल मुंहिंजे ख़्याल सां ड्रॉप थी चुकी आहे। प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधूं था। अली फैज़ान असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे ऐं तव्हां ज़िक्र कयो आहे हज़रत बीबी फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जो, ऐं सुभाणे उन्हनि जी शहादत जो ॾींहुं बि आहे। सो जी, छा चवणु चाहींदव?
ही जेका अयाम आहिनि उलमा कराम चवनि था की ही जेका ॾियारा आहिनि उहे आशूर खां घटि न आहिनि, छो जो बीबी फातिमा ज़हरा सलाम अलैहा जो शान मान मर्तबो त सभिनी खां अव्वल आहे, अफ़ज़ल आहे, पाण ख़ातून जन्नत आहिनि, उन खां पोइ मादर हसनैन आहिनि, ज़ौजाए मौला अली अलैहिस्सलाम आहिनि। त ही ॾियारा जेके आहिनि असां ख़ुदि बि आशूर वांगुरु मल्हाईंदा आहियूं। रिवायत में अचे थो त 13 जमादुल अव्वल खां वठी 2 जमादुल सानी ताईं बीबी जी शहादत जा ॾियारा मल्हाईंदा आहिनि। पोइ मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे सो प्रोग्राम थींदा आहिनि, मजलिसुनि जा, मातमी जुलूसनि जा। असां वटि मटियारी में ख़ुदि बि थिए पियो, मटियारी अज़ादारी ग्रुप आहे हिकिड़ो असांजो, उन में असां हर साल ही सालियाना प्रोग्राम कंदा आहियूं। उन खां पोइ अज़ाखाना बाबुल हवाइज में बि प्रोग्राम थियनि था। माशाल्लाह ही ॾियारा जेके आहिनि सभिनी खां मुक़दस ॾियारा हूंदा आहिनि। उहे नोए ख़ानी जा प्रोग्राम ऐं बीबी खे असां पंहिंजो पुरसो पेश कंदा आहियूं। सो आउं सम्झां थो त ही जेके अफ़ज़ल आहिनि ॾियारा। जी जी बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां सही चओ पिया। तव्हां कुझु ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदो? बीबी फातिमा ज़हरा सलाम अलैहा जे भेण आहे, जेको पाण पंहिंजी कनीज़ आहे, जेका सईदा फ़िज़ा सलाम अलैहा खे पंहिंजे बचड़नि जी जेका आहे नसीहत वसीयत करे पई, उन जे हवाले सां ई आहे। जी हा, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। वक्त नज़दीक था, आखिरी रात थी, ज़ख्मी ज़हरा ने फ़िज़ा को आवाज़ दी, आई फ़िज़ा तो ज़हरा ने रोकर कहा, अब तुम्हारे हवाले है ये घर मेरा, तुमको मालूम है मेरा हाल बहन, मेरे बच्चों का रखना ख्याल बहन। ये फ़िज़ा पुकारी बताए ये बीबी, कमी कैसे माँ की मैं पूरी करूँगी, माँ होती है, माँ होती है। मैं भूली नहीं आपका घर चलाना, वो एक वक्त में 2 फरीज़े निभाना, वो चक्की चलाना, वो झूला झुलाना, कभी आपके बिन न गुज़रा कोई दिन। मुझे अम्मा फ़िज़ा वो कहते हैं, लेकिन माँ होती है, माँ होती है। वो गोदी में लेकर उसे प्यार करना, वो कहना मेरे लाल सो जा हुसैना, वो आवाज़ सुनते ही बेटे का सोना। मैं जब उसको लोरी सुनाऊंगी बीबी, कहाँ से वो आवाज़ लाऊंगी बीबी, माँ होती है, माँ होती है। हो प्यासा तो पानी पिला दूंगी बीबी, मैं खाना भी उसको खिला दूंगी बीबी, सवेरे में चेहरा धुला दूंगी बीबी, गले से लगाऊं वो रूठे मनाऊं,
मगर माँ की खुशबू कहाँ से मिलाऊं, माँ माँ होती है, माँ माँ होती है। ए बीबी वो दर जब उठाया था मैंने, शिकस्ता है पहलू दिखाया था मैंने, वो जब आपसे हाल पूछा था मैंने, न गम पसलियों का न पहलू का सदमा थी ये फिक्र मोहसन न मर जाए मेरा, माँ माँ होती है। उन्हें शामियों से बचा लूँगी बीबी, मैं हाथों को चादर बना लूँगी बीबी, उन्हें अपने पीछे छुपा लूँगी बीबी, खुले सर वो हाय जो दरबार जाए, चली आएगी जो ज़ैनब बुलाए, माँ माँ होती है, माँ माँ होती है। बेशक माँ माँ होती है। इलाही ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ माशाल्लाह। नाज़रीन वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। पहिरीं असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ प्रोग्राम खे अॻियां वधाईंदासीं। नाज़रीन प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। हिन कैंपेन जो हिसो बणिजी सघो था, खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। कैंपेन जो हिसो बणिजी सघो था, खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। महिमान मुंहिंजे प्रोग्राम में ॾाढा सुठा मौजूदु आहिनि। नाले मिठो मैसर साहिबु जनाब पाण प्रोग्राम में तशरीफ़ फरमा आहिनि। सुहेल कुंभर साहिबु पाण उमरकोट मां कही आया आहिनि, असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ॿाराणे अदब ते हिननि जो कमु आहे ऐं ॿाराणे अदब में हिननि जो चाह आहे, हिननि जो इफ़र्ट्स आहिनि, हिननि जो कमु ॾाढो ख़ूबसूरत आहे। ही पंखड़ियूं जेको असां वटि रिसालो मौजूदु आहे, हिनखे बि मां तव्हांखे ॾेखारींदी हलंदसि ऐं ॾाढो बहितरीनु कमु करे रहिया आहिनि ॿाराणे अदब जे हवाले सां। उनखां अलावा अली फैज़ान असांजो भाउ असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे ऐं ॾाढो चाह सां, ॾाढो मुहबत सां, ॾाढो अक़ीदतमंदी सां जेको आहे सो नुहा ख़ानी कंदो आहे, ज़िक्र रसूल कंदो आहे ऐं माशाल्लाह आवाज़ बि सुठो प्यारो अथसि। कोशिशि त इलाही माशाल्लाह सुठी अथसि। भाउ सुहेल तव्हांजी तरफ़ मां अॻियां वधंदसि। असां जॾहिं ॿाराणे अदब ते ॻाल्हि कंदा आहियूं ऐं दुनिया जो वसी अदब जॾहिं ॾिसंदा आहियूं, दुनिया में जीअं असांखे माना विरहाङे खां पोइ जेको अदब मिलियो आहे ॿाहिरि जो, उनखां पोइ असां पंहिंजे अदब में हिकिड़ो माशाल्लाह सुठो कमु थींदे ॾिठो आहे। पर वरी बि मां ॻाल्हि कंदसि त ॿाराणे अदब ते कमु करण जी केतिरी ज़रूरत आहे, छा था हणी सम्झो? बेसिकली जेको ॿाराणो अदब शुरूआत आहे, तव्हां कंहिं बि कम जी शुरूआत तव्हां जेका जॻह ठाहींदा त उनजी शुरूआत बुनियाद खां कंदा। त अदब जी शुरूआत आहे ॿाराणो अदब। जेकॾहिं ॿाराणो अदब ते ॿाराणे अदब ते कमु न थींदो, ॿाराणो अदब मज़बूत न थींदो त हीअ जेको असां ॾे नाले वारा अदीब आहिनि, दानिश्वर आहिनि, शाइर आहिनि, इन्हनि जो ॿाराणे अदब में वॾो पंहिंजे दौर जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। हिननि जो कंट्रीब्यूशन आहे रिसाला कढण में, अदबी अकेडमी में, लाइब्रेरियुनि में। हाणे हू जेको हिकिड़ी टही हुई उहो दौर आहे, उहो माण्हू त आहिस्ते आहिस्ते पंहिंजो टाइम पूरो कंदा या कींदा। ईंदड़ जेको वक़्तु आहे 10 साल खां पोइ अदब असांजो किथे हूंदो? जॾहिं असांजो ॿाराणो अदब मज़बूत न हूंदो त सिंधी अदब खे बचाइण जे लाइ सिंधी अदब खे बचाइण जे लाइ ॿाराणे अदब ते कमु करणो आहे। उनजे लाइ वधि खां वधि
जेके ॿाराणा अदब निकिरनि, ॿाराणा रिसाला निकिरनि, ॿारनि खे अदब जे तरफ़ आंदो वञे, जेको असांजो निसाब आहे। असांजे निसाब में करेक्टर ॾिनियूं वञनि, असांजे जेके हीरोज़ आहिनि उन्हनि जूं स्टोरियूं ॾिनियूं वञनि, ॿाराणी शाइरी ॾिनी वञे, जदीद टेक्नोलॉजी आहे, जदीद जेके आहिनि साइंस जूं शयूं आहिनि, इहो जेके आहिनि असांजे निसाब में शामिलु कयूं वञनि। हिकिड़ो ॿाराणे अदब असांजो जेके आहिनि उहे जेके शयूं जेके रिसालनि में हूंदियूं, जेके शयूं मैगज़ीननि में हूंदियूं, हाणे रिसाला ऐं मैगज़ीन उहो जेको अफेक्ट आहे उहो हाणे कमु बंदि पियो थींदो वञे। त हिनखे सिंधी अदब खे ईंदड़ वक़्त जे लाइ त ॿाराणे अदब ते वधि खां वधि कमु करणु खपे। असांजे निसाब में तब्दीलियूं अचणु खपनि। असांजे निसाब आहे उनमें असांजे हीरोज़ जो ज़िक्र हुजे, असांजे जेके आहिनि उहो ॿाराणे शाइरी जो ज़िक्र हुजे, ॿाराणियूं कहाणियूं हुजनि, जेके आहिनि अॻे जेके लिखियूं वेंदियूं हुयूं उहो असांजे निसाब जो हिसो बणायूं आहिनि। वधि खां वधि जेके सिंधी अदब ते कमु पिया कनि असांजा दोस्त दानिशर शाइर अदीब, उन्हनि जो कमु आहे त ॿाराणे अदब खे हथी वठण जे लाइ कोशिशूं कनि, उन्हनि ते महिनत कनि, उन्हनि जे लाइ कुझु अॻिते अचनि त जेके सोहेल भाउ मां हिते तव्हां खां इहो बि पुछणु चाहींदमि, छा था सम्झो त हिन वक़्तु केतिरो कमु थिए पियो, केरु एक्टिवली कमु करे रहियो आहे, छाकाणि त अव्हां सलाहियल रहिया आहियो त अव्हां सुठो ज़िक्र करे सघो था? सिंध में हिन वक़्तु मुंहिंजे ख्याल में ॿाराणे अदब ते हिकिड़ो रिसालो सिंध अदबी बोर्ड वारा कढंदा आहिनि, गुलफुल। उन गुलफुल जो बि जेको ॿाराणे अदब सां हुजे उहो न आहे, छो त उनखे फंडिंग थींदी आहे ऐं उनखे अदबी बोर्ड उनखे पैसा ॾींदो आहे, त उन हिसाब सां ई उनखे रिसालो ईंदो आहे। तक़रीबन हाणे ॿिए महीने चौथे महीने उहो छपिजे थो। बाक़ी उनखां सवाइ ॿाराणे को बि रिसालो नथो छपिजे जेको मुंहिंजी नज़र में। अॻु में हिन खां कुझु वक़्तु अॻु में उत्साह छपिबो, सुराण छपिबो, या जेके आहिनि उहो पोपट छपिबो। मुंहिंजो हिकिड़ो दौर हो, जीअं तव्हां ॻाल्हि कई सरतियूं जी, त सरतियूं जी हिकिड़ो दौर हो, जेडियूं हूंदो, ॿाराणे अदब जा पोर्शन हूंदा, जदीद दौर बाबा हाणे वालदेन खे ॿारनि जे छा करणु खपे उहे शयूं हूंदियूं। हज़ार दास्तान ईंदो या हज़ार दास्तान बि ईंदो, या जेके मुख़्तलिफ़ रिसाला निकिरंदा। हाणे वरी तव्हां सां ॻाल्हि कई त इंडस्ट्री हाणे जेकॾहिं इबरत इदारो इबरत रिसालो करणु बंदि करे छॾे त कंहिंखे कहिड़ी लाचारी आहे? पंखड़ी जेतिरो ई साइज़ अथसि या हिन खां थोरो वॾो इबरत मैगज़ीन जो साइज़ आहे। इहा साॻी ॻाल्हि जेका तव्हां पहिरीं करे वियसि, पन्नू तमामु घणो हुअण करे ऐं न हलणु करे। हाणे मिसाल तौरु तव्हां हुनजो शयूं जेके आहिनि विकिजनि नथियूं, विकामजनि नथियूं ऐं माण्हुनि जी दिलचस्पी घटिजी वई आहे। इन जो सॼो कारण इहो आहे सोशल मीडिया, मोबाइल, माण्हू मोबाइल में मसरूफ़ थी वियो आहे। त हाणे कंहिंजे रिसाले जी ज़रूरत न आहे। रिसालो पाण हीउ जेके रिसालो मुंहिंजे ॻाल्हि गुलफुल निकिरे थो, ॿियो ई जेके पंखड़ियूं रिसालो आहे, मूंखे कुझु दोस्तनि सजेशन ॾिनी त तव्हां हिनखे PDF में ऑनलाइन करे छॾियो। तव्हांखे ॿुधायां, अदी गुलबदन जावेद मिर्ज़ा, उनजो बि हिकिड़ी सुठी कंट्रीब्यूशन आहे। त अदी सां आउं हिते ई वेठी हुयसि, या हूअं बि किथे वेंदी आहियां त मूंखे इन तरह जी ॻाल्हि ॿोल असांजी शेयर थींदी रहंदी आहे, ॻाल्हि अदी कंदी आहे त अञा बि ॻोठनि में उहो इंट्रस्ट मौजूदु आहे। असां वटि जेके लिखणियूं अचनि थियूं ॻोठा अचनि थियूं, पर हैदराबाद मां अॼु बि जेको आहे न मां ॾिसंदी रहंदी आहियां त असां वटि छा कलेक्शन आहे या छा गॾु थियो आहे, तमामु घटि हुजे थो। त वधीक पाण हिन ते ॻाल्हायूं था, छाकाणि त मूं पहिरीं बि चयो त असां थोरो कंपेरिजन ॻोठ जो ऐं वरी शहर जो कंदासीं न, त शहरी ॿार खे घणियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि, पर अॼु बि जेको ॻोठ जो ॿारु आहे उन वटि उहे सहूलियतूं मौजूदु न आहिनि। त उन्हनि जे लाइ ख़ासि तौर ते हिन तरह जो जेको कमु आहे न वधीक वैल्यूएबल आहे, वधीक वैल्यू रखे थो। नाले मिट मैसर साहिबु, जॾहिं असां अदब जी ॻाल्हि कयूं था ऐं माशाल्लाह अव्हां बि शाइर आहियो, ऐं जॾहिं ॿारनि जी ॻाल्हि कजे थी, अव्हां जा माशाल्लाह नंढा ॿार आहिनि, उन्हनि खे तव्हां हिकिड़ो सुठो वक़्तु बि ॾींदा आहियो। ॿाराणे अदब ते छा था सम्झो केतिरो कमु थियणु खपे असां वटि? ॿाराणो अदब, साईं जेके ॻाल्हि जी ताईद कंदुसि त ॿाराणे अदब हिकिड़ो ॿार खे ओसर थो ॾिए। जेॾी महिल उहो का शइ पढ़े थो त उहो पाण खे उन ॾे कैच थो करे। त जीअं अगरि असां पोयूं 10-15 साल पोइ ते वेंदासीं त नंढड़ा नंढियूं चोपड़ियूं हूंदियूं, कंहिंमें कहाणी हूंदी, कंहिंमें शाइरी हूंदी, कंहिंमें ॿियूं शयूं हूंदियूं, कंहिं इहे ॿार पढ़ंदा हुआ। पंहिंजी ख़र्चीअ मां पॉकेट मनी मां बि इहे शयूं वठंदा हुआ। जंहिंजो लाड़ो हूंदो, सभु त न, पर कुझु ॿार अहिड़ा। त हाणे ईअं आहे जो बदकिस्मती सां सॼो मवाद जेको आहे उहो सॼो हलियो आहे व्हाट्सअप ते। माना जेका शइ किताबनि जा किताब वॾा PDF ते तव्हां खोले, तव्हां कंहिंजो बि किताब PDF थियो पियो आहे, माना खोले तव्हां पढ़ी सघो था। ऐं ॿारनि जो वरी लाड़ो अदब ॾे कोन्हे को, ॿारनि जो लाड़ो आहे मुख़्तलिफ़ गेमनि में। माना मुख़्तलिफ़ गेमियूं आहिनि जेके इंटरनेशनल लेवल ते ॿार खेॾनि था, पंहिंजे पाड़े ओड़े सां न, माना पाड़े ओड़े सां जेके बि हुननि जा माना माहौल जे हिसाब सां, या जेके बि हुननि जा हमज़ैन माण्हू आहिनि, हमज़ैन माण्हू त हर प्लेटफॉर्म ते आहिनि न, पोइ उहे पाण में सलाड़जी तव्हांजो 2-3 ग्रुप करे पोइ को हेलीकॉप्टर गेम थो खेॾे, को PUBG गेम थो खेॾे, को का ॿी बस जी गेम आहे उहा थो खेॾे, को कहिड़ी थो खेॾे। त इन जे करे ॿार जेके आहिनि उहे अदब खां परे आहिनि।
ऐं अदबी माहौल बि घरनि में माना घटि थी वियो आहे। रुझान घटिजी वियो आहे। हा, अॻ में ईअं हूंदो हो, तव्हां ॾिसो न, अॻ में बाक़ाइदा सां हे जेका ॿार असां नंढा हूंदा हुआसीं त ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं, किथे बि चारि माण्हू वेहंदा हुआ त की ॻाल्हि को फलाणो बादशाह हीअं हूंदो, फलाणे हीअं, माना हिकिड़ो माण्हू जो ज़हन ओॾे छिकिजी वेंदो हो। पोइ उहो नंढिड़ो ॿारु ॾिसंदो त हे जे ॻाल्हियूं था कनि, यार इहा का मां स्टोरी वठी अचां, वञी पढ़ां ॾिसां छा आहे। त हाणे उहो सॼो सिलसिलो असांजो थी वियो आहे ख़तमु, उन जे करे थोरो इन ते असरु पियो आहे। मां इहो चवंदुसि त जिथे माना असांजी गवर्नमेंट आहे न, उहा ॿियनि शयुनि खे हथी वठाए थी, उते इन जेका सिंधी अदब आहे जेको असांजो, उन में जेके जिथे जिथे असां में माना ॾिसो न, हाणे जीअं अदो भाउ पंहिंजे हड़ा वड़ा हिकिड़ो रिसालो कढे थो, ठीकु आहे। हाणे उहो रिसालो ईअं थिए जो पब्लिशर जा पैसा बि न निकिरनि, ॿियो त ठहियो पर पब्लिशर जा पैसा बि न निकिरनि, त अहिड़े नमूने सां गवर्नमेंट पाण इन जे लाइ फंडिंग करे ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खां अदब लिखाराए ऐं उन खे पब्लिश कराए। पंहिंजा जेके हुनजा इदारा आहिनि न ख़ासि, माना फ़र्ज़ु कयो, ऐं जेके प्राइवेट स्कूल आहिनि उन्हनि ते बि माना इहो हुकुम लागू कयो वञे त बाबा हीअ तव्हां 5 या 10 मिंट तव्हांखे ॿारनि खे अदब बि पढ़ाइणो आहे। हा, बिल्कुलु बिल्कुलु। तॾहिं ॿार लिखणियूं जीअं कलेक्ट करे पंहिंजे गवर्नमेंट वटि त फंड ई फंड आहे। बिल्कुलु बिल्कुलु। जी जी। जेके अदब ते जेके कमु कनि था, सिंध लैंग्वेज अथॉरिटी आहे, या जेके सिंध टेक्स्ट बुक बोर्ड आहे, या जेके DOs आहिनि, या गवर्नमेंट सतह ते उहो एजुकेशन खे जो असांजी ॿोली जो बका बि असांजे अदब सां आहे न। असांजो ॿार असांजी सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जी असीं मुहिम हलायूं था, तहरीकूं हलायूं था, उनजी भेट में असां सिंधी ॿोली जे लाइ असां कमु कहिड़ो कयो आहे, असांजी मौजूदा कंडीशन छा आहे, कंडीशन छा आहे, त उनजे हिसाब सां इहे जेके अदबी इदारा आहिनि उन्हनि खे कॉम्पिटिशन कराइणु खपे। हींअर सिंध लैंग्वेज अथॉरिटी वारा लतीफ़ ते कॉम्पिटिशन कराइनि पिया, त जेके ॿार आहिनि उहे लतीफ़ खे यादि करे ईंदा, त हुनमें कॉम्पिटिशन में ईअं थींदो त हिकिड़ो ॿारु आहे उहो लतीफ़ जा घटि में घटि 10 बैत यादि कंदो, 100 ॿार हूंदा, 100 ॿारनि में 100 ॿार 400 बैत लतीफ़ जा यादि कंदा, त इहा हिकिड़ी सुठी एक्टिविटी आहे। जेके अदबी इदारा आहिनि उन्हनि जो फर्ज़ु आहे, लैंग्वेज अथॉरिटी आहे या जेके सिंधी जेके अदब ते कमु कनि था, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड आहे, उनजो कमु आहे, उनजो फर्ज़ु आहे त ॿारनि में हौसला अफ़ज़ाई कनि, ॿारनि खे अॻिते आणनि, उहो पैदा करणु हुननि जी ज़िम्मेवारी आहे। असां त पंहिंजे हिसाब सां हाणे हिनजो रिसालो हिनजी हिकिड़ी जेको हिनजो तस्वीर आहे टाइटल, हिनजी कोई कमर्शियल कोन्हे, तस्वीर हिन जे करे जेकी ॿारड़ी आहे, हीअ जेका आहे बत्ती खणी रोशनी ही सुजागी लाइ निकिरे पई, हीअ अॻिते वञनि पिया, हिनजो हिकिड़ो ॿियो टाइटल आहे त हीअ ॿार आहे, हीअ ॿार असांजो आराध आहे। हिन जे पोयां मिसाल तौर ते न, अञा तव्हां मौला अली जो हिकिड़ो कौल आहे त तव्हां पंहिंजे ॿार जी परवरिश आहे न, उहो पंहिंजे हिसाब सां न करो, ईंदड़ हिसाब सां करो। जेको असांजो जेको ॿार आहे हाणे उहो ईंदड़ दौर ॿियो हूंदो, असांजो हींअर दौर त बोर आहे, हींअर जेकॾहिं असां पंहिंजे ॿार जी पंहिंजे हिसाब सां परवरिश कंदासीं त अॼु 10 सालनि खां पोइ दौर त चेंज ईंदो, त उन तरफ़ वञणु खपे, शयूं अचणु खपनि जेके उहो ॿारणे अदब ते कमु थियणु खपे। असांजा अदबी इदारा आहिनि, असांजे जेके सकावत खाता आहिनि, जेको फंडिंग आहिनि, जो फंडिंग हीअ कम खे बहितर नमूने उहो ई करे सघंदा जंहिंखे उन कम जा पैसा मिलंदा, त जेसि ताईं उहो दिलचस्पी न वठंदा त ॿारनि अदब जेकॾहिं बहितर न थींदो त सिंधी अदब बहितर न थींदो। ऐं जेके उहो असांजी जेका ॿोली आहे, असांजी ॿोली जी बका आहे, उहो सिंधी ॿोली जी बका बि उन सां ई सलाह ॾे। असांजो ॿारु सिंधी लिखी सघंदो, सिंधी पढ़ी सघंदो, त ई असांजी ॿोली बचंदी न। यकीनन यकीनन। ऐं अदा मूंखे त ॾाढो ताजुब थींदो आहे, ॾाढो अजीब लॻंदो आहे त असांजा जेके पढ़ियल लिखियल असां जा जेके लिटररी फैमिलीज़ जेके हूंदियूं आहिनि उन्हनि जे ॿारनि खे बि असां ॾिसंदा आहियूं त उहे ॿोलीअ में उन्हनि जो तमामु घणो बिगाड़ हूंदो आहे, या ईअं खणी चऊं त स्कूल जॾहिं हू ॿार खे विहारनि था कंहिं बि स्कूल में उन्हनि जी इनरोलमेंट आहे त उते ज़रूरु इहो ॾिसणु खपे त छा उते सिंधी पढ़ाई वञे थी, छो त पंहिंजी ॿोलीअ में जेतिरो ॿारु सिखी सघंदो त क्रिएटिव थी सघंदो, अदरवाइज़ उहो ॿारु क्रिएटिव न थी सघंदो। ऐं असां जेकॾहिं तालीम जी ॻाल्हि कयूं था ऐं क्वालिटी ऑफ एजुकेशन जी ॻाल्हि कयूं था, UN जे चार्टर जे मुताबिक़ असांखे इहा ॻाल्हि सम्झाई वञे थी त ॿार खे पंहिंजी ॿोली में पढ़ायो, ॿार खे पंहिंजी ॿोली में तव्हां न पढ़ाईंदव त उहो ॿारु कॾहिं बि क्रिएटिव न थी सघंदो, ज़हन क्रिएटिव न थी सघंदो, त पोइ ॿारु हिकिड़ो रटू तोतो तव्हां तयारु करे वठंदो, ॿारु कॾहिं बि क्रिएटिव कोन थी सघंदो। नाले मिठो मैसर साहिबु तव्हां खां कुझु ॿुधंदासीं, पोइ नातिया कलाम बिस्मिल्लाह कयो। जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। जी जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह।
तव्हांखां ॿुधंदासीं ऐं माशाल्लाह तव्हांजो अंदाज़ पंहिंजो आहे, ख़ूबसूरत अंदाज़ अथव जी। बिस्मिल्लाह। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिल सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन अली जो हनौकर अली जो हनौकर मुहाबे तू है दर्जे रब सभिन जो भलो कर अली जो हनौकर अली जो हनौकर मुहाबे तू है दर्जे रब सभिन जो भलो कर अली जो हनौकर संदस जे विलायत शुजाअत जे सदके संदस जे विलायत शुजाअत जे सदके संदस इल्म लुदनीअ सां गॾु खिलाफत जे सदके दिलियूं मोमिनन जूं मालिक हुजन शल मुनव्वर अलीअ जो हनौकर अलीअ जो हनौकर मुहाबे तू है दर्जे रब सभिन जो भलो कर अलीअ जो हनौकर ही बाबो हसन ऐं हुसैनन जो आहे ही बाबो हसन ऐं हुसैनन जो आहे जेको जंग में पियो मुंडियूं काफ़रन जूं लाहे जेको जंग में पियो मुंडियूं काफ़रन जूं लाहे करे फतेह ख़ैबर आयो खोले दीन जो दर अलीअ जो हनौकर अलीअ जो हनौकर मुहाबे तू है दर्जे रब सभिन जो भलो कर अलीअ जो हनौकर संदस शान अखदस पुछ तूं नबी मुस्तफ़ा खां संदस शान अक़दस पुछ तूं नबी मुस्तफ़ा खां आदर जो तुराब जो छा लिखी कीअं सघां आदर जो तुराब जो छा लिखी कीअं सघां इहो थो चवां अली आ रहमतुन जो सागर अलीअ जो हनौकर अलीअ जो हनौकर मुहाबे तू है दर्जे रब सभिन जो भलो कर अलीअ जो हनौकर
ختم تھے حیاتی شلہیہ سنائے پنجتن میں ختم تھے حیاتی ہی شل سنائے پنجتن میں اے نالے مٹھا سلامت محبت امن میں اے نالے مٹھا سلامت محبت امن میں وٹھیوں ویٹھو دامن آہے پنجن جی مہے سرما علی جو ہنو کر ماں علی جو ہنو کر محابے تو ہے درجے رب سبن جو بھلو کر ماں علی جو ہنو کر. سبحان اللہ ماشاء اللہ سٹھو تव्हांजो ख़ूबसूरत आवाज़. असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़. नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान सां भरपूर साथ मौजूद है टपाल मेज़बान जो. टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपनि जो हिसो बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम. ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान. नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो. टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में ऐं तव्हां खटे सघंदो खोड़ सारा क़ीमती इनाम. प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधूं था ऐं महिमान सां ॾाढा सुठा मौजूदु आहिनि. सुहेल कुंभर साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, नाले मिठो मैसर साहब मौजूदु आहिनि, अली फैज़ान असांजे प्रोग्राम में असांजा भाउ मौजूदु आहिनि. जॾहिं ॿाराणे अदब जी पाण ॻाल्हि कयूं था, ठीकु आहे, इदारा असांजा जीअं बि कमु कनि पिया, जहिड़े अंदाज़ में उन्हनि जो कमु रहियो आहे, हिकिड़ो सुठो कमु बि रहियो आहे जंहिंखे बिल्कुलु बि पाण विसारे नथा सघूं. असां वटि जॾहिं स्कूल्स जी ॻाल्हि कयूं था, स्कूल्स कीअं ऑन कनि, जेकॾहिं पेरेंट्स जी ॻाल्हि कयूं था त उते बि असांखे ऑनरशिप क्वालिटी कुझु घटि नज़र अचे थी. सो गॾियल कमु कीअं करे सघिजे थो? हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, जेसिताईं वालिदेन संजीदा न थींदा ॿारनि जी पढ़ाई जे हिसाब सां, उनमें पंहिंजे ॿारनि ते महिनत न कंदा या स्कूल मैनेजमेंट खां मुलाक़ात न कंदा त इहो शयूं काफ़ी मुश्किलात आहे. हाणे जीअं असांजी ॿोली आहे, तव्हां पहिरीं ॻाल्हि थी ब्रेक जो टाइम थी वियो त ॿोली जेको नारायण श्याम जो आहे, हिंदुनि जो वॾो शाइर, त पंहिंजी ॿोली में मियां चवंदे मां, ॿी ॿोली सा अहिड़ो ॾींदी साओ किथे. त जेको पंहिंजी ॿोली हूंदी आहे, मादरी ज़बान हूंदी आहे, उहो ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे. जेका माउ जे ॿोली में पंहिंजे पुटु औलाद खे लोली ॾींदी आहे, उहा जेकॾहिं उन में ॿार जी परवरिश थी ॿार उन तरफ़ अचे. हाणे जदीद दौर, शॉर्टकट जो दौर, जुगाड़ जो दौर, त माण्हू पंहिंजी ॿोली खे विसारनि था. तव्हांजूं अहिड़ियूं जेके फैमिलियूं आहिनि, असांजूं सिंधी फैमिलियूं जेके हैदराबाद अचण खां पोइ या कराची शहर वञण खां पोइ, त उते जेके आहिनि पंहिंजे उर्दू ॿोली इस्तेमालु कंदा आहिनि. उर्दू ॿोली असांजे मुल्क जी ॿोली आहे, उनमें को ख़राबु ॻाल्हि न आहे, पर पंहिंजी ॿोली जेका पंहिंजी ॿोली में तव्हां अमी चवंदा या अम्मा चवंदा त तव्हांखे अम्मा वधीक सुहिणो लफ़्ज़ लॻंदो, अम्मा लफ़्ज़ ख़ूबसूरत लॻंदो. त असांजी ॿोली असांजे अदब जो बचा आहे. हाई वालिदेन जी इहा ज़िमेवारी आहे त जिते ॿार पढ़नि था त ॿारनि खे इन तरफ़ वठी अचनि, ॿारनि खे वठी अचनि, ॿारनि खे शाह जो रिसालो पढ़ाइनि, ॿारनि खे अॻे जीअं ॾाढी आखाणियूं ॿुधाईंदी हुई त उहो ॿारनि खे हूंदी. त हाणे हू चवंदा आहिनि, हाणे ढगनि, अॻे चवंदा त बाबा इहो का ॻाल्हि थींदी त बाबा लोली ॾींदी हुई, सुम्हारंदी. हाणे वरी चवंदा आहिनि पर सुम्ह कुतो पियो अचे, ॿिलो पियो अचे. अॻे ॿारनि खे डपु ॾींदा हुआ, अॻे ॿारनि खे मोहबत ॾींदा हुआ, प्यारु ॾींदा हुआ, त उहो ॿार बहादुर थींदा हुआ. हाणे ॿारनि खे डपु था ॾियनि, जेको कुते जे ॿिले जे डप ते ॿारु सुम्हंदो उहो वॾो थी कहिड़ो बहादुर थींदो. या त इहो बिल्कुलु पंहिंजे हिसाब सां स्कूल जेके आहिनि, स्कूल त पंहिंजी ज़िमेवारी आहे. छो त ॿार जी जेका ट्रेंड थिए थो, ॿार जेको तयारु थिए थो, उहो पंहिंजी प्राइमरी स्कूल खां थिए थो. तव्हां हिकिड़ी ॻाल्हि अॻु में कई त जेके ॿारहड़ी जा ॿार जेके आहिनि उहो अञा बि वधीक एक्टिव आहिनि, त उनजे करे त हू अञा सोशल मीडिया खां बचियल आहिनि. तव्हां उनमें जेके अॼु वॾा वॾा जेके नाला आहिनि, त उहो सभु ॿारहं अदब खां शुरू थियनि, अदब लिखंदा हुआ, पढ़ंदा हुआ. अञा जिते जीअं ॿार वटि मोबाइल फ़ोन आहे, जेके गेमनि में वकोड़ियल आहिनि, त मञा कंहिं चयो आहे त तव्हां
तव्हां वटि ख़ूबसूरत पार्क आहे ऐं तव्हां रांदियुनि जो ग्राउंड आहे, तव्हांजा ॿार सिहतमंद हूंदा। ऐं तव्हां जेकॾहिं ज़हनी ॿार सॼो ॾींहुं मोबाइल में लॻो पियो, ग्राउंड्स जिते आबाद आहिनि त पोइ अस्पतालूं उते वीरान नज़र अस्पतालूं वीरान आहिनि। तव्हां अगरि पंहिंजे ॿार खे सुठो इंसानु करणु चाहियो था, तव्हां हुनखे क्रिकेट जो ग्राउंड ॾेई छॾियो, तव्हां हुनखे किताब ॾेई छॾियो। हाणे मोबाइल तव्हां ॾींदा त मोबाइल में ॿार जो ज़हनी यको 4 कलाक स्क्रीन हलाइण सां ॿार खे ज़हन ते बि असरु पवे थो, फिज़िकली तौर बि असरु पवे थो, ऐं हुनजी जेका एॾी हुनमें दिलचस्पी बि हुनमें को कोन हूंदी आहे। त हिन जे लाइ वालिदेन जी आहे ज़िमेवारी आहे पंहिंजे ॿारनि खे दोस्ताणो माहौल ॾियनि, हुन सां फ्रेंडशिप रखनि। साईं जो मिसाल तौरु फ़र्ज़ंद आहे, साईं हुनखे वठी हुनखे सुबुह जो लतीफ़ जो हिकिड़ो बैत यादि कराए छॾे, हुनजी सम्झाणी सम्झाए या हुनखे पढ़ाए, पंहिंजे स्कूल में वञे। जेके टीचर आहिनि, जेके असांजी ॿारहाड़ी जा टीचर आहिनि, जेके प्राइमरी उस्ताद आहिनि, उते अञा इहो सिस्टम आहे। उहो ॿारनि खे बैत बि पढ़ाईंदा, ॿारनि खे कहाणियूं बि ॿुधाईंदा, ॿारनि खे स्टोरियूं बि ॿुधाईंदा, ॿारनि खे इंगेज कंदा। उनजी भेट में जेको शहरी ॿार आहे उहो त हुनमें ई थो अची वञे। त ॿार नर्सरी में पढ़े, मुंहिंजे पुट जी पोज़ीशन कोन आई, अदा मार्कूं घटि आयूं, अदा ॿार पहिरीं में पढ़े पियो, 2 साल में पढ़े पियो। ॿार खे मेच्योर करण जे लाइ वालिदेन खे उन सां गॾु वञणु घुरिजे। वालिदेन खे पंहिंजे औलाद सां दोस्त वारो रवैयो रखणु खपे, कावड़ न करणु खपे, मोहबत में प्यार में। माशाल्लाह माशाल्लाह, तव्हां ॾाढियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं आहिनि, लाभायती ॻाल्हियूं तव्हां कयूं आहिनि। ॿार खे सुठी ज़िंदगी गुज़ारण जो हक़ आहे, उनजो हक़ आहे त उहो ॿारु पढ़े, उनजो हक़ आहे त उहो सिहतमंद ज़िंदगी गुज़ारे, उनजो हक़ आहे त उहो सेफ एनवायरनमेंट में रहे, ॿार खे ॿुधो वञे, ॿार खे सम्झो वञे, उहो ॿार जो हक़ आहे। ऐं इहे सभु ॻाल्हियूं जॾहिं असां कयूं था त पाण सभिनीनि जो इहो बि फ़र्ज़ु थिए थो त असां ॿारनि जी जेको इहे सभु राइट्स आहिनि उन्हनि खे पाण जेको आहे रियलिटी में कन्वर्ट कयूं, पाण सभु उनजे लाइ गॾु कमु कयूं, जिते जिते पाण मौजूदु आहियूं उते उन्हनि जे लाइ गॾु पाण जेको आहे ॻाल्हायूं, हिकिड़ो सेफ एनवायरनमेंट पाण क्रिएट कयूं। घरनि में जेके वालिदेन आहिनि, जेके वॾा आहिनि, उन्हनि खे सेफ एनवायरनमेंट ठाहिणो आहे, ॿार खे ॿुधणो आहे, ॿार खे सम्झणो आहे। जॾहिं वरी अदब जी पाण ॻाल्हि कयूं था, कल्ह ॿारनि जो ॾींहुं गुज़रियो आहे, अॼु ॿारनि अदब जो ॾींहुं आहे, उन सां कनेक्ट मां ईअं कंदमि त घर में जॾहिं तव्हां मौजूदु आहे, जीअं अदाब असांजे सुहेल भाउ चयो, त थोरो हिकिड़ो स्पेसिफिक टाइम तव्हां ॿारनि खे ॾियो, पंहिंजे अदब खां ॿार खे परे न कयो, पंहिंजी ॿोली खां ॿार खे परे न कयो। पंहिंजी ॿोली में मियां जे तूं चवंदे माउ, त उहो जेको माउ पंहिंजी ॿोली में चवणु हूंदो आहे न, उहो अम्मी मम्मा मॉम, उहो चवण में वाक़ई में उहो जेको आहे न उहा मिठास महसूसु न थींदी आहे। त पंहिंजी ॿोली खां जेकॾहिं ॿार खे परे कंदासीं त यानी पंहिंजे अदब खां ॿार खे परे कयूं पिया, लिटरेचर खां ॿार खे परे कयूं पिया, यानी तव्हां पंहिंजे फ्यूचर उन ॿार जे फ्यूचर में उहे सभु शयूं तव्हां हुनखे एज़ अ गिफ्ट कोन पिया ॾियो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे सभु शयूं जेकॾहिं कमी रहिजी वई त उहा रहिजी वेंदी आहे। जी नाले मिठ मैसर साहिबु, असां जॾहिं ॿारनि अदब जी ॻाल्हि कयूं था, घरनि जी ॻाल्हि कयूं था, अॼुकल्ह जे दौर में डॉक्टर्स चवंदा आहिनि, साइकोलॉजिस्ट चवंदा आहिनि त फैमिलीज़ ॾाढी डिसफंक्शनल नज़र ईंदियूं आहिनि। उनजो पोयां कारण इहो आहे त उन ॿार ते उन फैमिली में घर भातियुनि जो हिक ॿिए ते ध्यानु कोन हूंदो आहे। छा सम्झो था घर जो माहौल कीअं ख़ूबसूरत बणाए सघिजे थो? असल में घर जो माहौल तॾहिं ख़ूबसूरत थींदो जॾहिं तव्हांजी मेल जोल, जॾहिं तव्हांजी माना हिकिड़ी गैदरिंग थींदी, उन खां बाद में इहे सभु शयूं पोइ माना ऐं ॿारनि सां मोहबत सां माण्हू अहिड़ो पेश अचे जो ॿार पंहिंजी का कोताही बयानु कंदे बि छिरकनि न, ऐं माना उहा हिकदमि पंहिंजे वालिदेन खे ॿुधाए छॾनि, शेयर कनि, ताकी जीअं माना उनजो उहो जेको मसइलो आहे उहो हल कयो वञे। किथे तव्हां अहिड़ा इंसिडेंट ॾिठा हूंदा, ॿार ख़ौफ़ मां अची करे पोइ वॾो नुक़सानु बर्दाश्त करे वेंदा आहिनि, ऐं पोइ ख़बर पवंदी आहे त भला असांजे ॿार सां हीअं भई वापरे पियो, त उनजे करे आहे मेल जोल जो सिस्टम। पर वरी बि फिरी गिरी उते ईंदासीं त असां जॾहिं खां वठी मोबाइल आई आहे न, तॾहिं खां वठी असांजा सभु मामलात जेके आहिनि उहे ईअं सम्झो पंचर थिया पिया आहिनि, पंचर माना थिया पिया आहिनि। हाणे उनखे जो पंचर सेट करे उन में हवा भरणी पवंदी, पर हाणे इहो केरु पंचर हाणे हिनखे। अदब खे बचाइण लाइ शाइरी तमामु हिकिड़ो वॾी सनफ़ आहे, छा थी करे शाइर लफ़्ज़नि खे खणी ईंदो आहे पंहिंजे वज़न खे पूरे करण लाइ। ॿोलीअ जे जेके बि माना लफ़्ज़ आहिनि न, अहिड़ा जेके तव्हांखे माना जंहिंजी माना आम माण्हू खे न अचे, उहो शाइर इस्तेमालु कंदो आहे पंहिंजी शाइरी में। त उहे अदब खे अगरि मां वरी बि इदारनि खे रिक्वेस्ट कंदुसि, जेकॾहिं ॿोली खे बचाइणो आहे त ॿारनि जे अदब जेको लिखनि था उन्हनि खे तव्हां माना सम्झो सहूलियतूं प्रोवाइड कयो। बिल्कुलु बिल्कुलु, नाले मिठो मैसर साहिबु तमामु ज़बरदस्त डिस्कशन हली रहियो आहे। जेकॾहिं अदाइन खे वधाईंदासीं त असांखे अञा वक़्तु खपे, पर वक़्त जूं घणियूं वधीक बिल्कुलु बि इजाज़त नथियूं ॾियनि। सो असां प्रोग्राम में न्यापे तरफ़ अॻियां वधंदासीं। इन शॉर्ट तव्हांजो छा मैसेज हूंदो असांजे तमामु व्यूवर्स जे लाइ? मैसेज इहो आहे त अॼुकल्ह असांजी सिंध जेका आहे अमर धरती,
अलाह साईं ता क़यामत उनखे सरसब शादाब रखे। आमीन आमीन। उहा मुख़्तलिफ़ माना झेड़नि जे वर चढ़ियल आहे, त उहो रब साईं खे सुवाल था कयूं भलारे ॾींहं जे सदके त इन्हनि माण्हुनि खे रब साईं तौफ़ीक़ ॾिए, या इहे जेके उतां जा मक़ामी जेके सरदार आहिनि वॾेरा आहिनि जेके इहो कमु करे सघनि था उन्हनि खे असां हथ ॿधी अर्ज़ु कंदासीं त इन में पंहिंजो किरदारु अदा कनि, इन्हनि माण्हुनि खे पाण में ठाहिनि, असांजी क़ौम जा बचा नौजवान ऐं ईअं माना सम्झो गोलियुनि जो शिकार थी था वञनि, ॾाढी तकलीफ़ थी पचे, ॾाढो रूह माना रंज थो थिए, त अलाह साईं ख़ैर करे। छो जो कि छाजे करे जो हज़रत अली करम अल्लाह वजह जिन जो कौल आहे त जहिड़ो करणु ॾुखियो जहिड़े खे निभाइणु ॾाढो ॾुखियो, जहिड़ो करणु सवलो जहिड़ो खे निभाइणु ॾाढो ॾुखियो। उन जे करे जेके बि जंहिंजो बि किथे का रिट क़ाइमु थिए थी त रिट क़ाइमु करे अमन अमान कराइनि माण्हुनि जी ज़िंदगी में ख़ुशियूं अचनि। बिल्कुलु बेशक तव्हां बिल्कुलु सही चयो, छो त पोइ उहो जेको जहिड़ो हूंदो आहे न करणु त ॾाढो वाक़ई सवलो हूंदो आहे, पर हुन में असां ॾिसंदा आहियूं त ख़ानदान जा ख़ानदान पोइ तबाह थी वेंदा आहिनि। सो अलाह साईं सभिनीनि खे हिदायत नसीब फरमाए। तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं आख़िर में तव्हांखां नातिया कलाम बि असां ॿुधंदासीं। ऐं सुहेल साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो आहे, तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं थोराईंदा आहियूं। ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां गुफ़्तगू अॼु कई आहे, माशाअल्लाह तव्हांजो कमु साराह जोॻो आहे, ज़बरदस्त तव्हां कमु कयो पिया। तव्हांजो मैसेज असांजे तमामु व्यूअर्स ताईं छा? ॿार जी जेका मुर्क आहे उनजे करे सलामत हूंदी आहे, तुंहिंजो को मादी कोन हूंदो आहे, त असांजा जेके वालिदैन आहिनि उहो पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी मादरी ॿाहिरि आहे, दुनिया कॉम्पिटिशन जो दौरु आहे, टेक्नोलॉजी जो दौरु आहे, उहे शयूं पढ़ाइनि, पर ॿार खे पंहिंजी मादरी ॿोली सिंधी अदब, जेकॾहिं असांजो अदब असांजी ॿोली बका हूंदी त असांजो अदब बका हूंदो, असांजो अदब सलामत हूंदो, ॿारहं अदब ते अचनि ऐं जेके इदारा आहिनि उहो ॿारनि खे ॿारनि जा कॉम्पिटिशन कराइनि, जंहिंजी ज़िम्मेवारी आहे त उहो ॿारहं अदब ते वधि खां वधि कमु कनि। मेन जेके ज़िम्मेवारी असांजी अदबी तनज़ीमूं आहिनि त उहो बि ॿारहं अदब लाइ कुझु विखूं खणनि ऐं जेके आहिनि उहो साईं वारी ॻाल्हि खे त जेके आहिनि उहा सिंध हींअर जेके मसइलनि जे वर चढ़ियल आहे ऐं समाज ख़राबु इन करे न आहे त ख़राबु माण्हू आहिनि, समाज इन करे ख़राबु आहे असां जेके सुठा माण्हू आहिनि उहो ख़ामोश आहिनि, त सुठनि माण्हुनि जो कमु आहे त उहो समाज खे बहितरी लाइ पंहिंजे जेतिरो करे सघनि था, जेतिरो कंट्रीब्यूशन करे सघनि था। को माण्हू समाज खे तब्दील त नथो करे सघे पर उनखे थोरी कोशिश ज़रूरु करे सघे थो, कोशिश आहे उहो कामयाबी जी कुंजी आहे ऐं रबिल आलमीन सभिनी खे ख़ुशि रखे। तव्हांजी महिरबानी, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो बहितरीनु तव्हांजो मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। हिकु दफ़ो ॿीहर बि चवंदसि तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं थोराईंदा आहियूं। सुहेल कंवर साहब जी, अली फैज़ान, इन शॉर्ट तव्हांजो छा मैसेज हूंदो तमामु व्यूवर्स जे लाइ? पहिरीं आऊं तव्हांजी सॼी टीम जो बेहद शुक्रगुज़ार आहियां जो माशाअल्लाह हर उन इवेंट ते मूंखे यादि कयो था। उन खां पोइ मोहम्मद वाले मोहम्मद जे हिन ज़िक्र सां जुड़िया रहो, पंहिंजे माउ पीउ जो ख़ासि ख़्यालु रखो, ख़ासि करे नौजवाननि जे लाइ पैगाम आहे त जेके अॼुकल्ह जे पढ़ाई ॾे तवजो करियो, जेके अॼुकल्ह मंशियात जे तरफ़ तमामु घणो रुझान पैदा थी वियो आहे, त आऊं चवंदुसि त अलाह पाक उन्हनि सभिनी खे मोहम्मद वाले मोहम्मद जे सदके अलाह असीं सभिनी खे बचाए, ख़ासि करे नौजवान पंहिंजो ख़ासि ख़्यालु रखनि। जी थैंक यू सो मच, थैंक यू सो मच अदा, तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो, तव्हां टाइम ॾिनो, सभिनीनि महिमाननि जी आऊं शुक्रगुज़ार आहियां। 7 डिसंबर जो ज़िक्र कंदी हलंदमि। 7 डिसंबर एकता जो ॾिहाड़ो पाण सभु सेलिब्रेट कंदासीं। मेरान टेलीविज़न जो ॾाढो ज़बरदस्त स्लोगन आहे, पढ़ो लिखो हुनर सिखो नशो छॾियो सिंध संवारियो। इन स्लोगन हेठि पाण हिन ॾींहं खे सेलिब्रेट कंदासीं। जेकॾहिं इहो सभु कुझु हूंदो त यकीनन सिंध संवरजी वेंदी ऐं दुनिया में हिकिड़ो पंहिंजो नालो हूंदो। नाज़रीन, मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो। हिन पूरे प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल कयो, घर जे विझो। टपाल मेज़बान जश्न जमालो जो ड्रॉप बॉक्स में विझो, तव्हां मौक़ो हासिलु कयो टीवी गेम शो। टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, पंहिंजी इबादतुनि खां पोइ जॾहिं दुआऊं इंसानु जेको आहे न, दुआ चवंदा आहिनि इबादत जो मग़ज़ आहे। जॾहिं तव्हां दुआ कयो त असांखे बि पंहिंजी दुआनि में यादि कजो। अल्लाह निगहबान। पाण गॾु आहियूं ऐं वेंदे वेंदे नाले मिठ मैसर साहब अव्हां खां कुझु ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
अखियुनि जी उञ उझाइण लाइ नज़ारो तुंहिंजो काफ़ी आहे क़बर महशर ऐं क़यामत में सहारो तुंहिंजो काफ़ी आहे अखियुनि जी उञ उझाइण लाइ नज़ारो तुंहिंजो काफ़ी आहे अखियुनि जी उञ उझाइण लाइ दुरूदनि ऐं सलामनि खां सिवा ॿियो कुझु न आ मूं वटि हा कुझु न आ मूं वटि हणण जे लाइ हर हंध ते पो नारो तुंहिंजो काफ़ी आहे हणण जे लाइ पो हर हंध ते नारो तुंहिंजो काफ़ी आहे क़बर महशर ऐं क़यामत में सहारो तुंहिंजो काफ़ी आहे अखियुनि जी उञ उझाइण लाइ किननि कोझनि कमीननि ते करम तुंहिंजो कुशादो हा तुंहिंजो कुशादो असां ते बाझ जे ख़ातिर इशारो तुंहिंजो काफ़ी आहे असां ते बाझ जे ख़ातिर इशारो तुंहिंजो काफ़ी आहे क़बर महशर ऐं क़यामत में सहारो तुंहिंजो काफ़ी आहे अखियुनि जी उञ उझाइण लाइ सिकनि तोड़े अचण जे लाइ तवंगर ऐं सिकंदर था है सिकंदर था दिलनि जा राज़ रब ॼाणे पर पाड़ो तुंहिंजो काफ़ी आहे दिलनि जा राज़ रब ॼाणे पर पाड़ो तुंहिंजो काफ़ी आहे क़बर महशर ऐं क़यामत में सहारो तुंहिंजो काफ़ी आहे अखियुनि जी उञ उझाइण लाइ असां ते अण खुटा अहसान न आहिनि छा लिखी सघबा साईं छा लिखी सघबा न वञबो दर कंहिंजे दिलबर बस चारो तुंहिंजो काफ़ी आहे अखियुनि जी उञ उझाइण लाइ नज़ारो तुंहिंजो काफ़ी आहे अखियुनि जी उञ उझाइण लाइ न लहंदी सिक नाले मिठा अव्हां जे पाक रोज़े मां हा पाक रोज़े मां न लहंदी सिक नाले मिठा अव्हां जे पाक रोज़े मां हा पाक रोज़े मां मदीने शहर में मिठड़ा
किनारो तुंहिंजो काफ़ी आ, क़बर महशर ऐं क़यामत में सहारो तुंहिंजो काफ़ी आ, अखियुनि जी उञ उझाइण लाइ नज़ारो तुंहिंजो काफ़ी आ, अखियुनि जी उञ उझाइण लाइ।